जॾहिं सिकंदर बादशाह हिंदुस्तान फ़तह करण वास्ते आयो तॾहिं हुन हिकु हंधि हिकिड़े साधुअ जी घणी साराह ॿुधी। इहो साधु असुल में लखापती हो, पोइ धन दौलत ग़रीबनि में विरहाए साधु बणियो हो ऐं राति ॾींहुं परमात्मा जे भॼन में मगन रहंदो हो। साधुअ जी नामूस ॿुधी सिकंदर जी दिलि में हुन साधुअ जे दर्शन करण जी इच्छा पैदा थी। हुन हिकु सिपाहीअ खे चयो, साधुअ खे इज़्ज़त मान सां वञी वठी अचु। सिपाही हुकुम मुजिबि साधुअ वटि वियो, मगर हुन जवाबु ॾिनसि त जेकॾहिं मां अव्हांजे बादशाह सां गॾिजणु चाहियां हा त वटसि हली वञा हा, मगर हाणे हूअ मूं सां गॾिजणु चाहे थो, इन करे उनखे ई मूं वटि अचणु घुरिजे। सिपाहीअ वञी इहा ॻाल्हि सिकंदर सां कई। साधुअ जी बेपरवाहीअ जो जवाबु ॿुधी हुन वीचार कयो त मूं जहिड़ी दुनिया जे वॾे बादशाह जी जंहिंखे परवाह या ख़ौफ़ न आहे, सो सचुपचु को सचो साधु हूंदो। सो सिकंदर हली वटसि वियो ऐं हथ ॿधी संदसि अॻियां बीठो। साधुअ पुछियो, बादशाह, छा अव्हांजे मुल्क में बरसाति पवंदी आहे? बादशाह, हाओ महाराज, पवंदी आहे। साधुअ, उते धरतीअ मां अन्न पैदा थींदो आहे या न? बादशाह, हाओ, पैदा थींदो आहे। साधुअ, ऐं उते सिज बि उभरंदो आहे या न? बादशाह, हाओ, उभरंदो आहे। साधुअ मुर्के चयो त जेकॾहिं परमात्मा अव्हांजे देश जी बि चिंता कंदो रहे थो ऐं अव्हीं उते ई सभु सुख ऐं नेमतूं माणे सघो था, तॾहिं ॿियनि मुल्कनि ते हमला करण ऐं माण्हू मारण ऐं माराइण जी कहिड़ी ज़रूरत पई अथव? सिकंदर, इहा राजाउनि ऐं महाराजाउनि जी ई अहम ज़रूरत हूंदी आहे। साधुअ, राजा त उहो आहे जंहिंजी घुर्ज घटि आहे ऐं ग़रीब उहो आहे जंहिंजी घुर्ज वधियल आहे। इन्हीअ वीचार खां ॾिठो वञे त मां राजा आहियां ऐं अव्हीं ग़रीब आहियो। मुंहिंजी सलाह अथव त सब्र ऐं संतोष करियो ऐं पंहिंजे लश्कर सां मुल्क मोटी वञो। इहे अखर ॿुधी सिकंदर जो वात बंदि थी वियो ऐं वीचार करण लॻो त साधुअ में केॾी न सियाणप ऐं बेडपाई आहे। हुन अॻियां मूंखे हार खाइणी पई। साधुअ सां मिली बादशाह सिकंदर ॾाढो ख़ुशि थियो ऐं मोटी पंहिंजी छावणीअ में हलियो वियो।